इलेक्शन कमीशन टे इजलास में भी मखसूस सीटुन बाबत फैसलो न करे सगी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठ आला सिधे इजलास। मखसूस सीटुन बाबत सुप्रीम कोर्ट के फैसले जो जायजो। कानूनी टीम तरफा इलेक्शन कमीशन के मखसूस सीटुन बाबत ब्रीफिंग। कौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक तरमीमी इलेक्शन एक्ट तहत मखसूस सीटूं अलाट करण जो मुतालबो करे छो। चीफ इलेक्शन कमिश्नर के लिखल खत में मौक़िफ़ अख्तियार किया आहे त कंहिं सियासी पार्टी में शामिल थींदड़ आज़ाद मेंबर हाणे पार्टी तब्दील नथो करे सघे। इलेक्शन तरमीमी एक्ट ते अमल करण इलेक्शन कमीशन की आईनी कानूनी जिम्मेवारी आहे। जमहूरियत ऐं पार्लियामानी खुदमुख्तियारी के उसूलन ते अमल करण इलेक्शन कमीशन की जिम्मेवारी आहे। इलेक्शन एक्ट में तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट के फैसले ते अमल करण मुमकिन नाहे। इलेक्शन कमीशन के तरमीमी इलेक्शन एक्ट तहत मखसूस सीटूं अलाट करण घुर्जनि। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त आईनी तरमीमूं पार्लियामेंट जो अख्तियार आहे। बंदूक के ज़ोर ते का भी तरमीम न कई वेंदी। नंबर पूरा थींदे ई आईनी तरमीम पार्लियामेंट में पेश कई वेंदी। मिसाल के जमहूरियत में अदालती सुधारा भी शामिल आहिनि। पीटीआई घट नंबरनि सां गैर आईनी कम करे चुकी आहे। तहरीक इंसाफ वारा सोशल मीडिया जा दहशतगर्द आहिनि। इरसा एक्ट में तरमीमुन खिलाफ जीडीए के सर ते सिंध सरापा एहतजाज। कराची, हैदराबाद, लाड़काने, मीरपुर खास, नवाबशाह, सांगड़, घोटकी, जैकबाबाद, खैरपुर, मिठी, नौशेरे फेरोज में एहतजाजी मुजाहरा। कंबर, शदादकोट, बहराम, नसीराबाद, सेवण, मांझन, फैजगंज, दरिया खान मरी, सामारे, तंगवानी बेन शहरन में एहतजाज अगवान जो चवण आहे। इरसा एक्ट में तरमीमूं कंहिं भी सूरत में कबूल न कई वेंदियूं। सिंध जे पाणीअ ते धाड़े की साज़िश के नाकाम बणाए वेंदो। सिंध असेंबली के इजलास में नई करंसी नोट तां तारीखी माग मोहन के दड़े की तस्वीर हटाने खिलाफ 18 मंजूर के इलेक्ट्रिक जो सीईओ मोनिस अलवी स्पेशल कमेटी अॻियां पेश न थी सघियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो चवण आहे त मोनिस अलवी स्पेशल कमेटी अॻियां पेश न थियो त गिरफ्तारी वारंट जारी कया वेंदा। हैदराबाद में हथियारबंदन एक जणे के गोलियों हणी कतल करे छडियो। 20 सेक्शन थाने की हद में मोटरसाइकिल सवार हथियारबंदन था एक जणो गोलियुनि जो ख़ात्मो।